अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाप नंगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो छा थियण वारो आहे या पहिरियां ड्रामे में छा थी चुको आहे सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों पाप नंगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिसंदव त मल्हार ऐं राबेल जी शादी थियण वारी आहे। जी हा दोस्तों, मल्हार ऐं राबेल जी शादी थींदी, मतिलबु त रेसबालाज ख़ान जेको आहे त राबेल ऐं मल्हार जी शादी करणु न ॾींदो। छाजे करे रेसबालाज ख़ान जेको आहे त पंहिंजा माण्हू मोकिले राबेल खे अगवा करण जी कोशिशि कंदो, जंहिंमें मल्हार रिकॉर्ड बणिजी वेंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाप नंगर ड्रामे में रेसबालाज ख़ान जेको आहे त राबेल खे चाहे पियो, उनखे पसंदि करे पियो ऐं रेसबालाज ख़ान चाहे पियो त मां सां शादी राबेल करे, पर राबेल कॾहिं बि रेसबालाज ख़ान सां शादी न कंदी। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वॾो टकर थियण वारो आहे मल्हार ऐं रेसबालाज ख़ान जो। मतिलबु त ॿिए पासे खां राबेल सां रेसबालाज ख़ान शादी करणु चाहे पियो ऐं मल्हार सां उहो प्यारु राबेल कंदी आहे। दोस्तों उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि